काज़ी अहमद में समाजी बुराइन, मंशियात जे विकिरे ऐं शराब जे गुते खोलण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी शहरनि ऐं मज़हबी अॻुवाणनि पारां हुर मुजाहिद होटल खां एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी शराब खाना बंदि करियो, मंशियात फ़रोशी बंदि करियो जा ज़ोरदार नारा हणंदे प्रेस क्लब चौक ते पहुता। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सियाल मूजिबि रैली में शरीक अॻुवाणनि समाजी कारकुन जान मोहम्मद कलियार, डॉक्टर शबीर चांडियो, नूरुद्दीन मान्योठो, हाफ़िज़ इमदाद राहू, वज़ीर उन्नर ऐं MB ॾाहिरी ख़िताब कंदे चयो त काज़ी अहमद में शराब जो गुतो खोले नौजवाननि खे मंशियात जो आदी बणायो पियो वञे। अॻे ई समूरे शहर में आइस, हेरोइन, चर्स, कचो शराब, नशे जूं सोपारियूं ऐं ॿियूं नशे वारियूं शयूं विकिरो कयूं पियूं वञनि। मुज़ाहिरीन पुलिस जे आला इख़्तियारनि खां घुर कई त फ़ौरी तौर ते शराब जो गुतो बंदि करायो वञे। ॿी सूरत में क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वेंदो।